मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जो फरमान तई जेके घणियुनि ॻाल्हियुनि करण वारा इंसान हूंदा न इहे तव्हांखे कुझु सपोर्ट न कंदा। जेके घणा तव्हांखे ख़्याल ऐं ख़्वाब ॾेखारनि इहे तव्हांखे ॾुखे वक़्त में मुंहुं फेरे बि न ॾिसंदा। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। या अली हैदर करार इब्न अबू तालिब जन जेको बि फरमायो आहे सभु सच आहे, सभु सच आहे। यादि रखो इंसानो, वक़्त केॾा बि तव्हांजा बुरा अचनि, बुरनि वक़्तनि में पंहिंजा हालात साम्हूं वारनि जी आॾो पेश न कयो। इहे साम्हूं वारा इंसान तव्हांजा हाल दर्द ग़मगीन शक्ल करे ॿुधंदा, पर तव्हांजे उथी वञण खां बाद में रब जी इज़त जो कसम इहे चर्चा ठाहींदा। बेतरा त पंहिंजी इज़त तरिन ते न खणो, नमाज़ ऐं सबर खां मदद वठो। नमाज़ ऐं सबर खां जंहिं मदद वरिती आहे रब उन जी मदद कई आहे। तव्हां अलाह में यकीन त रखी ॾिसो, अलाह रब्बुल अर्शिल अज़ीम में यकीन रखो। मुश्किलातूं दूर करण वारो केरु आहे? रब्बुल अर्शिल अज़ीम आहे। त उन रब खे छॾे पोइ तूं हिन साम्हूं वारनि जे आॾो हथ छो थो फेरे? वक़्त जो इंतज़ार कर। जेके सुठा मोतबर दोस्त हूंदा न, सभ खां अवल त उहे चाहींदा इहो त तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु ई न अचे। बाक़ी तव्हांजे दोस्तनि हूंदे सूंदे बि फिर बि ॾुखियनि वक़्तनि में आयो त वरी नई ज़िंदगी जो बि सोच न। हा, नई दोस्ती कर। नई दोस्ती कंदे त को न को तुंहिंजो रंग भाग खुलंदो। दोस्त हिकिड़ा ॾुखे वक़्त जा साथी हूंदा। दोस्त मिल्कियत आहे। मिल्कियत बि उहे दोस्त आहिनि जेके तव्हांजे ॾुखनि में तव्हां सां शरीक थियनि, तव्हां सां हमदर्दी कनि, तव्हां सां कुल्लो कुल्ले सां मिलाए ॾियनि। बाक़ी उहे दोस्त न आहिनि।